जी ज़रीना बलोच। जी ज़रीना बलोच जो असुल नालो आमना हो। हू 29 दिसंबर 1934 ईस्वी ते हैदराबाद लॻोठ अलहदाद चंड में ॼाई। संदसि वालिद मोहम्मद मूसा जलालानी सरकारी मुलाज़िम हो। हुन म्यूनसिपालिटी ऐं तालीम खाते में कमु कयो। संदन ख़ानदान में ॻाइण वॼाइण खे सुठो न सम्झियो वेंदो हो। संदसि वालिद हिकु बाशऊर माण्हू हो। उन करे पंहिंजे न्याणी खे तालीम ॾियारणु ज़रीना बलोच फाइनल अदीब ऐं अदीब फाज़ल ताईं पढ़ी। पढ़ण दौरान हिन जो राग सां नींहुं लॻो। स्कूल में सिंध जे नाले वारे शख़्सियत दादी लैला खे ॻाईंदे ॿुधी ज़रीना बलोच राग जे मैदान में आई। तंहिंखां सवाइ मशहूर लोक फ़नकारनि नारू भगत ऐं रुक़ैया ख़ानम खां बि मुतासिर हुई। इब्तिदाई राग जी तरबियत दादी लैला खां वरिताई। रेडियो ते अचण खां पोइ 1960 ईस्वी में उस्ताद मोहम्मद जुमन जी बाक़ाइदा शागिर्दाणी थी। रेडियो हैदराबाद ते पहिरीं ऑडिशन में नापास थी। संदसि उहो ऑडिशन ज़कात दुरानी वरितो हो। हिन उहो ऑडिशन बुरको पाए ॾिनो। मतिलबु त उन ज़माने में जी लाइ माहौल पाबंदी वारो हो। हिन उहे रिवायती पाबंदियूं आहिस्ते आहिस्ते टोड़े छॾियूं। कुझु अरसे खां पोइ 1960 ईस्वी में रेडियो हैदराबाद पारां हिकु ॻाइण जो मुक़ाबिलो थियो, जंहिंमें 609 ॻाइणनि हिसो वरितो। उन्हनि में ज़रीना बलोच 3 नंबर आई, जॾहिं त पहिरियों नंबर अलादीनो शीदी ऐं ॿियो नंबर दीन मोहम्मद उर्फ़ दीनू मीरपुर ख़ास वारो आयो। ज़रीना बलोच उन मौक़े ते नारू भगत जो ॻायल शाह साहब जो कलाम छो थियूं ॾियो मतियूं वसित पंहिंजे में नया ॻायो। उहो ई कलाम संदसि वधीक मक़बूलियत जो सबबु बणियो। हू 1960 ईस्वी में टीचर्स ट्रेनिंग कॉलेज फॉर वुमेन हैदराबाद में शागिर्दाणी मुक़ररु थी। सिंध यूनिवर्सिटी मॉडल स्कूल में पिणु पढ़ायाई। 36 साल तालीमी ख़िदमत करे 1996 ईस्वी में रिटायर थी। संदसि इहा ख़िदमत बि वाखाण लाइक़ु आहे। सियासी हवाले सां बि संदसि ख़िदमतूं साराहण जोॻियूं रहियूं। हू सिंध जे नाले वारे सियासी अॻवान रसूल बख़्श पलेजे जी घरवारी हुई। हू घरदारी सां गॾु मुड़ुस सां सियासत में बि बांह ॿेली रही। सिंधाणी तहरीक में बि सरगर्म रही। हिन सियासत कंदे जेल बि काटियो। शागिर्दनि तोड़े आम माण्हुनि में क़ौमी शऊर जाॻाइण लाइ क़ौमी शाइरी खे झरजंग ॻायो। क़ौमी गीतनि खां सवाइ हू लोक गीतनि जे करे बि मशहूरु हुई। हिन लोक गीतनि खे गॾु करे उन्हनि जी शाइरी ऐं धुन सवारे ॻाई, जेको हिकु अहम कमु आहे। मिसाल तौरु लोक गीत भेनर मुंहिंजो छलड़ो पाणी में हिन मंज़र आम ते आंदो, जेको रेडियो ते राग जी राणी आबिदा परवीन जे मुड़ुसु ऐं मशहूर प्रोड्यूसर शेख ग़ुलाम हुसैन रिकॉर्ड कयो। उहो लोक गीत जी वटि हिकु शागिर्दाणी आंदो, जेका हैदराबाद जे भर में ज़ौरनि जे ॻोठ जे रहवासण हुई। जी हिकु लोक गीत ॻाईंदी हुई, छॾ परावा सोना कंगण, छॾ पराओ हार। उहो लोक गीत जी खे हिन सूरत में मिलियो, छॾ पराई सुरमेदाणी, छॾ पराओ हार, मूंखे मैना ते वंगा चाढ़ाए ॾे चार। अहिड़ी रीति केतिरा ई लोक गीत जी ज़रीना न रुॻो महफ़ूज़ कया, पर उन्हनि जूं धुनूं बि सांडियूं, जेके सिंधी मौसीक़ी जो हिकु अमुल ख़ज़ानो आहे। कुझु लोक गीतनि जूं वरी हिन धुनूं पाण बि ठाहियूं। जी जो चवणु हो त मूं जॾहिं इहा धुन ठाही त ख़बर न हुयमि त कहिड़ी सुर में ठाही अथमि। जॾहिं उस्ताद मोहम्मद जुमन खे ॿुधायमि त चयाईं तिलंग में आहे। पोइ उहा रेडियो हैदराबाद ते प्रोड्यूसर अनवर बलोच रिकॉर्ड कई। लोक गीतनि खां सवाइ हिन मुख़्तलिफ़ सूफ़ी तोड़े जदीद शाइरनि जा कलाम बि ॻाया आहिनि। सभिनी खां वधीक शेख अयाज़ खे ॻायाईं। टीवी ते खेसि प्रोड्यूसर अब्दुल करीम बलोच मुतारफ़ करायो। हिन टीवी ते सभ खां अॻु में बलोची नग़मो ॻायो, जंहिंजा ॿोल हुआ लैला ओ लैला। बलोची ऐं सिंधी खां सवाइ उर्दू, सिराइकी ऐं पंजाबी में बि ॻायो। सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ फ़लस्तीनी शागिर्दनि पारां हैदराबाद में थियल हिकु तक़रीब में हिन अरबी में ॻायो, जंहिं ते खेसि फ़लस्तीनी शागिर्दनि पारां एवॉर्ड मिलियो। जी ॿुधायो त अज़ान भेरवी में पढ़ी वेंदी आहे। सिंधी खां सवाइ मिस्री में बि भेरवी थिए। उन ॻाल्हि खे ज़हन में रखी मूं अरबी में ॻायो ऐं उन जी धुन पाण ठाही। ज़रीना बलोच जूं काफ़ी कैसेटूं मार्केट में आयूं। पाकिस्तान खां ॿाहिरि अमरीका, बरतानिया, दुबई, हिंदुस्तान
ऐं कैनेडा में बि फ़न जो मुज़ाहिरो कयाई। हू बहितरीनु ॻाइणी, मास्तरियाणी, क़ौमी कारकुन ऐं कंपेयर हुअण सां गॾु सुठी कहाणीकार बि हुई। संदसि पहिरीं कहाणी माहवार रूह रियाण में छपी, जंहिंजो मौज़ू हो मां तोखे गीत ॾियां ओ धरती। संदसि लिखियलु ऐं तर्जुमो कयल कहाणियुनि जो किताब तुंहिंजूं ॻाल्हियूं बि छपिजी चुको आहे। जीजी ज़रीना ग़ैर तकरारी शख़्सियत हुई। साईं GM सैयद ऐं क़ौमी कारकुननि बि संदसि वॾी इज़त कंदा हुआ। हू क़ौमी हलचल जे अक्सर मेड़ाकनि में ॻाए कारकुननि जी जज़्बनि खे उत्साहींदी हुई। खेसि जीजी नालो क़ौमी कारकुननि ॾिनो। हू सॼी सिंध जी जीजी हुई। जीजी ज़रीना बलोच खे केतिरा मञता एवार्ड मिलिया, जिन में शाह लतीफ़ एवार्ड ऐं कलंदर लाल शहबाज़ एवार्ड अहम आहिनि। जीजी ज़रीना 25 अक्टूबर 2005 ईस्वी जी राति जो लाॾाणो कयो। संदसि औलाद में असलम बलोच, अख्तर बलोच ऐं अयाज़ लतीफ़ पले जो आहिनि, जिन मां पोयनि ॿिनि सिंध जे सियासत जी दुनिया में चङो नालो कढियो आहे।